गॾु हाज़िर आहियूं। असीं हिन वक़्तु जेको आहे मिरपुखास जे इलाइक़े नाईपाड़े में मौजूदु आहियूं, जिते फ़क़ीरनि जी मढ़ी ही जेका क़दीमी ऐं पुराणी मढ़ी आहे। हिते अॼु जेको फ़क़ीरनि पारां जेका हिकु दरगाह ते जेका चादर चाढ़ी वई आहे, उन हवाले सां हितां जो जेको मढ़ी जो हिननि जो जेको गुरू आहे ऐं हिननि जी पूरी बिरादरी बि गॾु थी आहे, जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि मंझां अची अॼु हिननि वटि महिमान थी अची वेठा आहिनि। उन हवाले सां हितां जो जेको मढ़ी जो इंचार्ज आहे हाजी, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। तुंहिंजो छा चवणु आहे? नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो हाजी हल्लू। केतिरे अरसे खां हितां जी मढ़ी क़ाइमु आहे? असांजी मढ़ी 200 साल की अॼु जेको तव्हां हिते गॾु थिया आहियो, उनजो मक़सदु छा आहे? किथां किथां आया आहिनि? ही फ़क़ीर असांजा बाबा असां लाड़काणो, राधण, अबा सेवण शरीफ़, लाहौर, अबा जंग, फैसलाबाद, ॿुधे न, फैसलाबाद, अबा बिटाई, हाला, ॿुधे न, हर शहर जा फ़क़ीर आया आहिनि। लाड़काणो, नऊं देरो, थड़ी मोहब्बत, हर शहर जा फ़क़ीर आया आहिनि। हीअ हर साल असीं पंहिंजो वरसी पंहिंजो बुखारी आरिफ शाह घोट जी असीं पंहिंजो मल्हाईंदा आहियूं। ही भला जेका दरगाह आहे या तइमीर कंहिं कराई, छा सबबु आहे जेको सभु अॼु तव्हां हिते फ़क़ीर गॾु थिया आहियो? इन खां अलावा मेलो बि लॻो पियो आहे, ऐं छा सबबु आहे? कहिड़ी हुनमें का अहिड़ी ॻाल्हि आहे जेको तव्हां सभु फ़क़ीर चादर चाढ़ींदा आहियो? असां चादर चाढ़ींदा आहियूं। असांजा जेको वॾा बुज़ुर्ग जेका हुआ उहे बि हिते ड्यूटियूं ॾी विया आहिनि, ॿुधे न। उन खां पोइ असांजो फ़क़ीर सोनी फ़क़ीर हुओ, उहो मेलो ॾियारो कंदो हुओ, सॼे शहर खे ख़बर आहे। उहो फ़क़ीर तामीर बि उन फ़क़ीर कराई दरगाह जी। तामीर कराईंदे अधु में कमु रुकिजी वियो, उहो फ़क़ीर जहान छॾे वियो। लेकिन उनजो चहल हुओ, हीअ पंहिंजा रईस जेका वेठा आहिनि हिननि खे बि सभिनीनि खे ख़बर आहे जे बाबा सुभाणे मुंहिंजा 100 ॾींहं मुंहिंजा पूरा थी वञनि त मूंखे पंहिंजो बुखारी में रखिजो। छा सोनी फ़क़ीर खे बुखारी में रखियो वियो आहे? जी हा, उहा बुखारी में आहे। ॿिया असांजा फ़क़ीर जेका आहिनि ताजदणी ते आहिनि, सम्झे न। ॿिया असांजा फ़क़ीर ताजदणी ते आहिनि। हिकिड़ो फ़क़ीर जेको असांजो इहे हिते बुखारी में आहे। इहो भला सिर्फ़ु हिन साल कयो आहे या हर साल जेके हर तव्हांजा? साल 15-16 साल असांजे फ़क़ीर सोनी फ़क़ीर खे गुज़ारे थियो आहे, इहो जहान छॾे थियो आहे। हुनखां पोइ 16 साल थिया आहिनि इहो मेलो आऊं थी लॻारायां। इहा चादर हाणे आऊं थी कढायां। पहिरीं मूंखां अॻु में सोनी फ़क़ीर कंदो हुओ। सोनी फ़क़ीर खां अॻु में असांजो चाचो हूंदो हुओ, ॿुधी न, उहो कढंदो हुओ। छा भला तव्हां खां हिते जा माण्हू, हिते जा शहरी या हिते जा जेके चूंडियल नुमाइंदा, उन्हनि जो को ताउन वग़ैरह हूंदो आहे या न? न, उन्हनि सां त असांजो को तालुकात न आहे। असीं पंहिंजी मस्ती में पंहिंजी धुन में पंहिंजे वेंदा आहियूं, पंहिंजे आरिफ शाह बुखारी जा नारा हणी असीं पंहिंजे वेंदा आहियूं, पंहिंजे चादर हाणे ॾींदा आहियूं। उते ॾियारो थींदो आहे, राति जो उते ॻाइणु वॼाइणु थींदो आहे, सूफ़ियाना कलाम हलंदा आहिनि। असांजे राति जो त फ़क़ीरनि में ॻाइणु वॼाइणु फंक्शन असीं पंहिंजे फ़क़ीर कंदा आहियूं। हिते ख़तमु थी वेंदो, पोइ राति जो 10 बजे खां पोइ असीं दरगाह ते वेंदा आहियूं। पोइ हुते फ़नकार ईंदा आहिनि, पोइ उते बि असीं गोरूं गबारूं ॾींदा आहियूं, ॿुधी न। न्याज़ लंगर जेको आहे उहो सभु असीं पंहिंजो पाण कंदा आहियूं। हीअ जेके बि आया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां, इहे सभई तव्हां सां गॾु छा जेसिताईं मेलो लॻंदो आहे, घणा ॾींहं मेलो लॻंदो आहे, होसिताईं तव्हां सां गॾु हूंदा आहिनि? मेलो हिननि खे अॼु 3 ॾींहं थिया आया आहिनि, ऐं मेलो असांजो हिकिड़ी राति जो हूंदो आहे। हाणे अॼु जहिड़ो अॼु खां असांजो मेलो शुरू आहे। चादर निकिरंदी, कंहिंजे नाले चादर निकिरंदी? आरिफ शाह बुखारी। आरिफ शाह बुखारी घोट सदको वञा हुनजे नाम तां, ॿुधे न, हुनजी चादर निकिरंदी। हिते इन खां अलावा भला तव्हांखे जेके मढ़ी में रहो था फ़क़ीर, उन्हनि सां कहिड़ा मसइला पैदा थींदा आहिनि? असां सां ॿियो को मसइलो कोन्हे। असां सां मसइलो इहो आहे जेको शहर जे अंदरि जेको 2 नंबर जा जेको हलनि था, इन्हनि जेका हिननि असांजो वैल्यू घटि कयो आहे। महिरबानी करे इन्हनि जे मथां पाबंदी लॻायो। हिननि खे शहर मां जेको गंद कनि था इन्हनि खे कढो। छा तव्हांजे मेले में जेको अॼु जेका तव्हां चादर चाढ़ींदव, इन में इहे बि शिरकत कंदा? इहे ईंदा आहिनि, हूं असां कोन अचणु ॾींदा आहियूं, ईंदा आहिनि। लेकिन मेले जे अंदरि हाणे मेलो आहे शहनशाह जो, इन में बाबा दुश्मन बि ईंदो, सॼण बि ईंदो, उनखे असां नथा झले सघूं। हीअ चादर चाढ़ण में तव्हां सां गॾु इहे कोन हूंदा आहिनि? चादर में ईंदा आहिनि, शाम जे टाइम ते ईंदा आहिनि, ॿाहिरि ईंदा आहिनि, ॿुधे न, ॿाहिरि ईंदा आहिनि। उहो पंहिंजो चादर ॾी पंहिंजो पंहिंजो वेंदा हलिया आहिनि। तव्हांजा जेके फ़क़ीर वञनि था मुख़्तलिफ़ ॻोठनि जे अंदरि, जीअं हमेशह अॻे हिकिड़ो रवाजु हूंदो त माना कंहिंजे घर में ॿारु पैदा थींदो त लाॻ वग़ैरह वठंदा पर हाणे उहा साॻी सूरत आहे या हाणे? साॻी आहे। असली जेको असांजो रिवाज़ु आहे न, असांजो उहे साॻियो रिवाज़ु आहे। उहे असां घोट जो लाॻ वठूं, पुट जो लाॻ वठूं, पंहिंजे सिंधियुनि मां तोहर जो लाॻ वठूं, महाजरनि मां, पंजाबियुनि मां, ॿुधी न, सभिनीनि मां असीं वठंदा आहियूं।
हिंदुअनि मां, वाणियुनि मां, भीलनि मां, कोलियुनि मां, मेघवारनि मां, सभिनीनि मां असीं वठंदा आहियूं। असांखे सभु अञा मञींदा आहिनि, अञा बि माण्हू ॾींदा आहिनि या कोन असांखे ॾींदा? ॾींदा आहिनि, ख़ुशीअ सां ॾींदा आहिनि, असांखे ख़ुशीअ सां ॾींदा आहिनि। हीअ असीं हज करियूं था, मदीना करियूं था, हीअ जेको हेॾो हीअ मजमा करियूं था, असीं किथां था आणियूं? असांजो बिजनेस कोन्हे, असांजो कारोबार कोन्हे, इहे बचनि वारनि जो सदको आहे, बचनि वारनि जो सदको वठूं था, असीं हज मदीना बि उन मां था करियूं। तव्हां घणा दफ़ा अची करे आया आहियो? पहिरियों दफ़ा वई आहियां, पहिरियों दफ़ा वई आहियां। हीअ फ़क़ीर मुंहिंजे लाड़काणे जो, हीअ बि हाजी अथई, हीअ मुंहिंजो सेवण शरीफ़ जो फ़क़ीर, हीअ बि मुंहिंजो हाजी अथई, हो मुंहिंजो साईं सैयद सगोरो अथई वेठो आहे साम्हूं, इहो बि मुंहिंजो, इहो 2 हज करे आयो आहे, 3 हज करे आयो, 2 उमरा करे आयो अथई, ॿुधी न। हेॾा हीअ मुंहिंजो फ़क़ीर वेठो अथई, हीअ बि हाजी अथई, हीअ बि हाजी अथई, परियां वेठो हीअ बि हाजी अथई, हीअ भिट शाह जो फ़क़ीर आहे, हीअ बि हाजी अथई, ॿुधी न, हे सभु हाजी आहिनि। लाड़काणे खां जेके आयल आहिनि हाजी फरीदा, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हीअ अॼु हिते कीअं पहुता आहिनि, कहिड़े हिसाब सां हिते पहुता आहिनि, हिननि जो असल मक़सदु छा आहे, ऐं हिते जे फ़क़ीरनि जी ऐं लाड़काणे वारनि जी छा सूरत हाल आहे, उते जी आवाम हिननि खे कहिड़ी नज़रनि सां ॾिसंदी आहे। नालो छा आहे तव्हांजो? हाजी फरीदा फ्राम लाड़काना। तव्हां अॼु हिते लाड़काणे सां आया आहियो, हिते तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए अॼु लाड़काणे जो इलाइक़ो ऐं हीअ मीरपुर खां सरो? हीउ इलाइक़ो असांजो इलाइक़ो गरम आहे, हीउ इलाइक़ो थधो आहे। असांखे हाजी हलीमा घुरायो आहे, असीं हर साल ईंदा आहियूं साईं गरीब शाह जे मेले ते। साईं छा तव्हां सभिनी फ़क़ीरनि जो मुर्शिद आहे छा? जी जी जी। कहिड़ी का हुन में करामत हुई जंहिंजे करे तव्हां सभई अचो था? करामत हुई तॾहिं हुन जे हाज़िरी भरियूं पिया न। करामत हुई तॾहिं त अचूं था न। हिन में तव्हां छा छा कंदा आहियो? हिन में न्याज़ नज़र थींदो आहे, क़ुर खानी थींदी आहे, सूफ़ियानी ॻाइणु थींदो आहे। इन में जेके तव्हां सां गॾु फ़क़ीर आया आहिनि इहे सभु ॻाईंदा, डांस वग़ैरह इहे ई कंदा आहिनि या? जी जी उहो ई कंदा आहिनि, सूफ़ियानी ॻाइणु उहे फ़नकार कंदा आहिनि। बाक़ी असांजो जेको फ़क़ीराणो हूंदो आहे उहो असीं घर में कंदा आहियूं, उहो असीं घर में कंदा आहियूं। पर अॼुकल्ह जेको आम रवाज़ी जेके फ़क़ीर जाम थी विया आहिनि, जिते ॾिसो को पिननि पिया, को ॿिए नमूने हूंदा आहिनि, सभिनी जा पंहिंजा हिकिड़ा अलॻि कारोबार, इन्हनि जे ते वरी तव्हां ते कहिड़ो असरु पवे थो? जीअं हिकिड़ो तव्हां हमेशह जेको घरनि में वेंदा आहियो घोर वग़ैरह वठणु, ऐं उन में तव्हां ते कहिड़ो असरु पवे थो जेको पब्लिक में? असां ते सर असरु नथो पए। असांखे राॼ वारा सुञाणनि था त असीं असली फ़क़ीर आहियूं, राॼ जा फ़क़ीर आहियूं, असीं मड़ीअ जा फ़क़ीर आहियूं, असीं लाग मुरादूं वठंदा आहियूं। जेके 2 नंबर आहिनि उन्हनि खे बि माण्हू सुञाणनि था, असांखे बि माण्हू सुञाणनि था, असां ते को असरु नथो पवे। बाक़ी इहो आहे त उन्हनि खे महिरबानी करे कहिड़े बि तरीक़े उन्हनि खे शहर मां हीअ भला छा तव्हांजो बिरादरियूं हूंदियूं आहिनि, कहिड़े नमूने तव्हांजे इहा पाण में इहा बिरादरी ठही वेंदी आहे? जेके माण्हू जेके फ़क़ीर थींदा आहिनि उहे तव्हांजे गुरुनि सां मिलंदा आहिनि या तव्हांजो ॿियो को अहिड़ो जेको चङो मुड़ुसु आहे उन सां मिली करे पोइ इहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अची हिकिड़ी जॻह ते गॾु थींदा आहिनि? सर ॾिसो न, असीं फ़क़ीर आहियूं, असांजो कुर्ब जो रिश्तो आहे, असांजो खूनी रिश्तो न आहे, असीं वण जी काठी आहियूं, असांजो आहे कुर्ब जो रिश्तो। हे हाजी साहिबु हाजी हलीमा फ़क़ीर असांखे घुराईंदो आहे, असां ईंदा आहियूं, शिरकत कंदा आहियूं मेले में हर साल। हाँ जी 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 जी, ख़ुशी में बि गमी में बि हा सभु गॾु थींदा आहियूं। किथे बि को अहिड़ो वाक़ियो थींदो आहे उन में छा तव्हां पाण पहुचंदा आहियो? हा हा, असीं पाण अगरि किथे बि मरणो थींदो आहे, ख़ुशी थींदी आहे या गमी थींदी आहे, असां सभु उते हाज़िर थींदा आहियूं। हिननि में भला तव्हांजा कहिड़ा आहिनि जेके पढ़ियल लिखियल आहिनि, जिन खे का रोज़गार बि कोन थो मिले या छा उहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके पढ़ियल लिखियल हुजनि? पढ़ियल लिखियल सां त ईअं हिकु ॿ दर्जो आहे, हाणे एॾा त असां ग्रेजुएट त न आहियूं न आहियूं। इहो आहे जो ख़त पढ़ी वेंदा आहियूं, अख़बार पढ़ी वेंदा आहियूं, सो बसि पंहिंजो शौक़ी आहे, माउ पीउ ॾांहुं न, बाक़ी हिते शौक़ी आहे। लाड़काणो भला शहीदनि जो शहरु आहे, जंहिंमें शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि आहे, भला
उते जे हवाले सां हमेशह उते ईअं सम्झो त प्रोग्राम बि थींदा आहिनि पर उते जा माण्हू भला तव्हांखे मिरपुखास जे फ़क़ीरनि खां वधीक उते जेका जीअं घोर मिलंदी आहे या ॿियो कहिड़ो थींदो आहे तव्हां सां माण्हू ताउन कंदा आहिनि या न? जी सर कंदा आहिनि, हिसाब साॻियो ई आहे सर। जेतिरी हिननि जी इज़त मीरपुर वारनि जी हिते आहे असांजी बि उते ओतिरी ई आहे। चूंडियल नुमाइंदा भला तव्हां सां अॼु ताईं को मिलिया हुजनि? चूंडियल नुमाइंदा हा MPA MNA जी जी आहिनि सर। निसार अहमद खोड़ो साहिबु आहे, मुनवर अली अब्बासी साहिबु आहे। अॼु ताईं तव्हांजनि मड़ियुनि ते अची भला हुननि को ऐलान वग़ैरह कयो त तव्हांखे असीं को फंड वग़ैरह ॾियूं या छा ॾियूं? जी न न वोट तव्हांजा थींदा आहिनि? जी वोट आहे। कंहिंखे तव्हां वोट ॾींदा आहियो? बेनज़ीर जी भुट्टो। ज़ाहिरा लाड़काणे जा आहियो जीअं भुट्टो ई चवंदो पर पोइ छाजे करे भला तव्हांजे हुते मड़ियुनि ते अची ऐलान कंदा? असांजो सर असांजो ज़ाती प्यार आहे बेनज़ीर सां। असांखे ॾींदा कुझु बि न आहिनि। असांखे इहो फ़ख़ुरु आहे असांजी सिंधियाणी आहे, असांखे हुन ते नाज़ हुयो, असांजी उहा बेबी हुई, असां हुन सां प्यारु कंदा आहियूं। असांखे ॾींदा कुझु बि न आहिनि। उते वेंदा आहियो मज़ार ते तव्हां चादर? जी हाँ जी हाँ जी हाँ जी। उन्हनि जे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जॾहिं पैदा थियो हो त असांजो वॾो फ़क़ीर हो हाजी जना फ़क़ीर, पोइ उन जी पीर बश्क जेको भुट्टो हुयो मुमताज़ भुट्टे जो वालिद साहिबु, उहो असांजे वॾे फ़क़ीर खे मेंह ॾिनी ऐं हिकिड़ी घोड़ी ॾिनी ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे ॼमण जी। नालो छा आहे तव्हांजो? हाजी नादरा सेवन शरीफ़। किथां खां आहियो तव्हां? सेवन शरीफ़। सेवण शरीफ़ में हमेशह मेला लॻंदा आहिनि, धमालो लॻंदा आहिनि, उन हवाले सां तव्हां भला असांखे कुझु अॼु ॿुधाईंदो? ओ कलंदर लाल तुंहिंजी मां मलिंगाणी आहियां, ओ मुर्शिद लाल तुंहिंजी मां मलिंगाणी आहियां, तूं मूं ते करी पंहिंजी नज़र मां पकी बांधियाणी आहियां, ओ मुर्शिद लाल तुंहिंजी मां मलिंगाणी आहियां, ओ कलंदर लाल तुंहिंजी। नाम क्या है आपका? रूबी। कहाँ से आए हो आप? फैसलाबाद से। कैसे यहाँ पर पहुँचे आप? ये इधर ना हमारे बुजुर्ग की शाही रस्म रिवाज होती है सिंध में बुजुर्गों की, हम सालों साल वहाँ पे आते हैं। हम पंजाब के हिजड़े हैं सब। फैसलाबाद से हम आए, पिशोरी हम खुसरे ज़ाद के। ये कितने दिन पहले आप आए हो? आज हमें 3-4 दिन हो गए। क्या यहाँ से सिंध से उधर आते हैं आपके उधर? काफ़ी सब सिंधी भी आते हैं, हमारे भी ऐसे अपनी मड़ियाँ पंजाब में, जब हमारे भी ऐसे कोई जश्न होता है ये भी सब आते हैं हमारे पास। इनके यहाँ जश्न हो हम भी आते हैं। हम वैसे भी शहनशाह कलंदर बादशाह के माने ही हैं। हमारे वो मुर्शिद खाना है, अभी हम उधर भी जाएंगे आज रात को। उधर हमारे मुर्शिद खाने का गुस्ल है आज रात को। नाज़रीन, मिरपुखास ब्यूरो टाइम में जो मिरपुखास डिवीज़न के मुख्तलिफ़ मसलन में, चाहे आबादगारन जा मसला हुजन, चाहे हिते एजुकेशन जा मसला हुजन, चाहे सेहत जा मसला हुजन, उहे सभई मसला जेके असां सिंध TV न्यूज़ ते मुख्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में हाईलाइट कया आहिनि। मगर अॼु असीं तव्हांखे ॿुधायूं त असीं हिन वक़्तु जेको मिरपुखास जे नाई पाड़े में मौजूदु आहियूं, जिते हिते मढ़ी ते हिते मौजूदु आहियूं, जिते पूरे मुल्क खां, पंजाब खां, चाहे भिड़शा खां, चाहे सिंध खां, सॼे सूबे खां, थोरे ॿाहिरि जेके चाइनीज़ सूबनि खां हिते जेके फ़क़ीर आयल आहिनि, सभिनी जूं रीतूं रस्मूं साॻियूं आहिनि। हिननि में बि उहा ई साॻी महिमान नवाज़ी बि हूंदी आहे ऐं जेके दरगाहनि ते जेके चादरूं बि चाढ़ींदा आहिनि, उन खां अलावा पंहिंजो ही ॻाए वॼाए जेके धमालो ॻाईंदा आहिनि या डांसूं कंदा आहिनि। ऐं हिननि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा, हिननि जो चवणो त असांजो को बि रोज़गार जो ज़रियो न आहे।
हुकूमत ऐलान त कंदी आहे मगर असां सां को बि तावन न हूंदो आहे। असां जेके बि खदड़ा फ़क़ीर आहियूं असीं मुख़्तलिफ़ घरनि में वेंदा आहियूं, चाहे कहिड़ी बि क़ौम हुजे, चाहे उन में मुस्लमान हुजनि चाहे नान मुस्लिम हुजनि, कंहिंजनि घरनि में जेकॾहिं औलाद थींदो आहे त उन्हनि जी जेका मन्नत असांखे ॾींदा आहिनि उन ई ते असांजो जेको गुज़र सफ़र हले थो। मगर अॼु असीं जेको हिते मीरपुर ख़ास में पहुता आहियूं, असां हिते जी जेका महिमान नवाज़ी ॾिठी आहे या हिते जे माण्हुनि सां असां मिलिया आहियूं, असांखे हिकिड़ी वॾी ख़ुशी थी आहे। ऐं जेको हिन वक़्तु जेको असां तव्हांखे ॿुधायूं त अॼु जेके धमाल में शिरकत कंदड़ आहिनि, हिन वक़्तु असां गॾु जेको पंजाब जो फ़क़ीर असां सां मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। हीअ जेका धमाल कनि था या इहे डांस कनि था, छा इहे क्लबनि में सिखनि था या ही पंहिंजे तौर ते ही पाण सिखियल आहिनि? क्या नाम है आपका? मेरा नाम चंदा लाल। कितने अरसे से आप इनके साथ हो? मुझे तकरीबन बचपन से ही हूँ, मैं इनके साथ ही हूँ। आपके और कोई रिश्तेदार वगैरह, माँ बाप या भाई? सब कुछ है, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आप उनके साथ रहते हो या इनके साथ? नहीं, हम अपने गुरुओं के साथ रहते हैं। हम उनके पास आप नहीं जाते हो? नहीं, कभी कभी जाते हैं मिलने। हम के साथ ही सीखे हैं हम, और कहीं से भी नहीं सीखे हैं। कैसे महसूस होता है आप अगर इनके साथ चलते हो, जो प्रोग्राम होते हैं? अच्छा महसूस होता है, सब कुछ यही है हमारे लिए। आप डांस के अलावा और कोई आपको जो गाना वगैरह या कोई ऐसी धमाल याद हो तो बताओ। नहीं, बस मुझे डांस ही। किथां खां आया आहियो तव्हां? बिटशा खां। बिटशा घणा ॾींहं पहिरीं हिते आया आहियो? 2-3 ॾींहं थी विया आहिनि। असांजो पंहिंजो घरु आहे, असीं हिकिड़ा ई पंहिंजा पाण में आहियूं। ॿुधे वञो, असांजो पंहिंजो घरु आहे, असीं बिटशा मां आहियूं। हाला बिटशा टंडो आदम जो वॾो फ़क़ीर आहे, मुंहिंजो चेलो आहे। छा भला तव्हां जेके ही फ़क़ीर आहिनि, सभिनी जा गुरू जेके आहिनि, उन वटि केतिरा केतिरा मेंबर हूंदा आहिनि? असांजे घर में 3 हूंदा आहियूं, 4 हूंदा आहियूं। वॾो हिकिड़ो हूंदो आहे, वरी उन खां पोइ वरी ॿियो वॾो थींदो, जिन में को हूंदो आहे फ़क़ीरी। ॼणा मां आहियां, मूंखां पोइ मुंहिंजो चेलो आहे तरनम। तव्हां में भला इहे जेके फ़क़ीरनि में के झगड़ा वग़ैरह थींदा आहिनि, के फ़ैसिला वग़ैरह थियनि या के झेड़ा वग़ैरह थियनि था? हा, थींदा आहिनि। अगरि थिए बि वेंदा आहिनि, घरनि में बि थींदा आहिनि, दुनियादारनि में थींदा आहिनि। असां में अगरि थींदा आहिनि त असीं पंहिंजे पाण में वरी ॻाल्हि खे अलाह माफ़ी ॾे। पैसनि शैसनि त न, ईअं भई कोई ॻाल्हि वॾे चई छॾी त नंढे न मञी, त हिन करे वरी थोरो भई हुनखे दड़को छड़को ॾेई छॾे, बसि इहो बि आहे। असां में बराबरि जहिड़ा न थींदा आहिनि। ऐं जहिड़ा थींदा न आहिनि, तव्हां अगरि को ॿियो हूंदो आहे असांजे इलाइक़े में अची राज असांजो पिनियो वञे, लाग वठी वञे, पोइ असीं वठी हुनखे मारींदा कुटाईंदा आहियूं, ॾंडो वठंदा आहियूं। तव्हांजा जेके चेला आहिनि उहे तव्हांजी जेकॾहिं नथा मञनि, तव्हां छा उन्हनि खे कढी छॾंदा आहियो पंहिंजी बिरादरी मां या छा कंदा आहियो? कहिड़ी सज़ा उन्हनि खे हूंदी आहे? असां में रिवाज आहे, अगरि ॾिसो त हद खां ॿाहिरि निकिरो थो वञनि त बसि हुननि खे कढे थो छॾो। अगरि असांजे लाइन में नथो हलनि, असांजे तरीक़े में जीअं असांजे वॾनि जा तरीक़ा हुआ, ओड़े तरीक़े सां नथो हलनि त पोइ असीं हुननि खे कढे थो छॾूं। ऐं ख़ासि तौर ते तव्हां असांजी फ़क़ीरी अहिड़ी अत्यंत जी, असांजा फ़क़ीर जेको चेला आहिनि, बालक आहिनि, उहे असांजे हद में रहंदा आहिनि। हा, वॾे जी इज़त कंदा आहिनि, पंहिंजे तरीक़े सां रहंदा आहिनि। त इन में को मसइलो न, लड़ाई झगड़ो को थिए नथो, को मसइलो थिए नथो। तव्हां वटि जेके चेला हूंदा आहिनि उन्हनि जा भला के मिट माइट, भाउ पीउ या हुनजी वालदा या हुनजा ॿिया के अज़ीज़ ईंदा आहिनि, उन्हनि सां उन्हनि खे तव्हां मिलणु ॾींदा आहियो या मिलणु कोन ॾींदा आहियो? जी, अगरि सही तरीक़े सां ईंदा आहिनि, प्यार मोहबत सां, भई त पोइ अची ईंदा आहिनि, खाए पी वेंदा आहिनि, राति बि रही वेंदा आहिनि, पोइ हले वेंदा आहिनि मिली ॾिसी। अगरि न भई हुनखे विढ़नि करनि त पोइ असीं न अचणु ॾींदा आहियूं। माण्हू भला तव्हांखे कहिड़ी नज़र सां ॾिसंदा आहिनि? हर हर जॻह ते 2 नंबर माण्हू मौजूदु आहिनि, पर तव्हां जेके मड़ियुनि जा ख़ासि तौर ते फ़क़ीर आहियो, तव्हां सां जेके ॿाहिरि जेके खदड़ा फ़क़ीर हलनि पिया, के पिननि पिया, किन जा कारोबार ॿिया आहिनि, उन्हनि ते असरु त कोन थो पए?
असांजा जेको सुञाणण वारा आहिनि असांजे राज बाग जा आहिनि, जेको असांजे हथनि में नंढा थिया आहिनि वॾा थिया आहिनि, या असीं जिन्हनि जे हथनि में नंढा वॾा थिया आहिनि उन्हनि खे सभु ख़बर आहे त इहे कहिड़े लिहाज़ जा आहिनि। उहे असांजी इज़त कंदा आहिनि, असांखे पंहिंजी भेण माउ जी इज़त ॾींदा आहिनि। त बाक़ी जेको ॿाहिरां को ईंदा आहिनि दरगाह ते ॾिसंदा आहिनि, कंदा आहिनि कंहिं ताड़ी हणे जॾहिं कंहिंखे ख़बर न हूंदी त वरी बि असांजे शहर जा उन्हनि सां ॻाल्हाए छॾींदा आहिनि त तव्हां इहे छा पिया करो, इहे असांजे पंहिंजे राज जा फ़क़ीर आहिनि, असांजे घरनि में अचण वारा आहिनि, असांजे माउ भेणुनि में वेहण वारा आहिनि, इहे उन लाइन जा न आहिनि। बाक़ी जेको ॿाहिरि फिरनि था, मेलनि में नचनि था, फंक्शन करनि था, त उन्हनि जे करे वरी थोरी असांजी बि इज़त ख़राबु थिए थी। बाक़ी असीं पंहिंजे हद में रहूं था, उन्हनि जो पंहिंजो मसइलो, असांजो पंहिंजो मसइलो, असांखे सभु राज सुञाणे थो, असांजे घर शहर सुञाणनि, शहर वारा सुञाणनि की असांजे शहर जा आहिनि, जहिड़े पाड़े में वेठा आहियूं जहिड़े शहर में वेठा आहियूं उन्हनि खे त ख़बर आहे असांजा पंहिंजा फ़क़ीर आहिनि, उहो असांखे सुञाणनि त उन्हनि शहरनि में असांजी इज़त आहे। ऐं ॿियनि शहरनि में वञूं जिन फ़क़ीरनि जे घर वेंदा आहियूं, असांजे फैसलाबाद जा आया आहिनि, लाहौर जा आया आहिनि, इन्हनि जे घरनि में वेंदा आहियूं, पाड़े में वञी लहंदा, उन्हनि खे ख़बर हूंदो, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त इहे फ़क़ीर उन्हनि जा माइट आहिनि, आया आहिनि, उहे इज़त सां ॻाल्हाईंदा आहिनि, असां सां हथ ॿधी कंदा आहिनि, फ़क़ीर भली करे आया हो, फलाणे वटि आयो, जा हा फलाणे वटि आयो, असांजी इज़त आहे, असांखे को मसइलो न, असांखे इज़त आहे, इज़त हूंदी आहे पंहिंजे हथ में, असीं सवले नमूने था हलूं था, असीं पंहिंजी फ़क़ीरी हलायूं था, असीं पंहिंजे वॾनि जा नाला हलायूं था, ऐं असीं पंहिंजो ख़ुशि आहियूं, सही आहियूं, असांखे को खां आयल जेके फ़क़ीरनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा, हिननि जो इहो पिणु चवणो हो त असां में जेके झगड़ा वग़ैरह थींदा आहिनि ऐं उन में जेके बि हिननि जा गुरू हूंदा आहिनि उहे हुननि खे पाण में ठाह कराईंदा आहिनि, जेकॾहिं को नथो ठाह करे या जेकॾहिं असांजी नथो मञे त असीं हुनखे पंहिंजी किनात मां माना ईअं सम्झो त पंहिंजी बिरादरी मां कढी छॾंदा आहियूं। हिन वक़्तु जेको असां गॾु वरी बि जेको ॿियो भिटशा जो जेको आहे चेलो, उन जा असीं तव्हांखे वीचार बि ॿुधायूं था ऐं उन सां इहा बि ॻाल्हि ॿोल था करियूं त भिटशा जूं जेके वायूं मशहूरु आहिनि उन हवाले सां असांखे का वाई बि ॿुधाइनि। नालो छा आहे तव्हांजो? मुझे तरन्नम अबड़ो हाजी नजमाई चेलो आया भिटशा वारे वॾे फ़क़ीर जो, हाजी साहब जो। केतिरे अरसे खां तव्हां भिटशा ते हिननि सां गॾु आहियो, असल किथां जा आहियो? असल मुंहिंजी पैदा शिकारपुर जी आहे, ज़ाते अबड़ा आहियूं, मुंहिंजो बचपन हिन हाजी साहब जे हथनि में गुज़रियो आहे। बचपन खां वठी मुंहिंजी हिते ई रहाश आहे, हे टिनि घरनि जो मालिक आहे, भिटशा जो, टंडो आदम जो, हाला जो, टई घरनि जो वरी मालिक वॾो आहे ऐं मां पंहिंजे हिननि जे बचपन हिननि जे हथनि में तव्हां वटि भला पंहिंजा मिट माइट या भाउ वग़ैरह ॿिया आहिनि या कोन्हनि या ईंदा आहिनि या न? आहिनि, अचणु वञणु आहे असांजो बि पर घटि, छो जो असां फ़क़ीर आहियूं, असांजी ज़िंदगी न फ़क़ीरनि सां गुज़रंदी, असांजी हिननि सां ई आहे, माइट बि आहिनि, पीउ माउ बि आहिनि, सभु असांजा फ़क़ीर आहिनि। उहे भला तव्हांजा माउ पीउ या भाउ तव्हांजो तव्हां सां राब्तो कंदा आहिनि या उन्हनि सां तव्हां ईद मुरादिन ते मिलंदा आहियो न? हा, राब्तो आहे, फ़ोननि ते ॻाल्हाइणु ॿोलाइणु आहे, ईदनि बिरादनि ते अचणु वञणु बि थींदो आहे, माइटनि सां अहिड़ी का ॻाल्हि न आहे, अचणु वञणु आहे। छाजे करे भला उन्हनि सां गॾु बि तव्हां कोन्दा रहो? न, उन्हनि सां असांजो गुज़ारो न, असां फ़क़ीर ऐं फ़क़ीरनि सां असांजो गुज़ारो आहे, असां घर में नथा गुज़ारे सघूं। तव्हां भला भिटशा जा फ़क़ीर आहियो, भिटशा जूं वायूं बि मशहूरु आहिनि ऐं हमेशह भिटशा ते धमालो बि लॻल हूंदियूं आहिनि ऐं उते जेके फ़क़ीर वेही वायूं ॻाईंदा आहिनि उन हवाले सां असांखे कुझु ॿुधाईंदो? हा, भिटशा जो ॿुधाईंदासीं तव्हांखे। बेटे जा बेटा आयो, बेटे ते वसई नूर मुंहिंजी तो पुॼाई, बेटे जा बेटा आयो, बेटे ते वसई नूर मुंहिंजी तो पुॼाई, मुंहिंजी तो पुॼायूं मन जूं मुरादूं, मुंहिंजूं तो पुॼायूं दिलि जूं उमेदूं। बेटे तव्हांजा भला कीअं था सम्झो कहिड़ा हिकिड़ा मुतालबा हूंदा जेके हुकूमत सां मुतालबा करियो तव्हांजा के मसइला हुजनि या तव्हांजा मुतालबा हुजनि उहे पूरा थियनि? असांजा कहिड़ा कहिड़ा सा मुतालबा आहिनि, असां फ़क़ीर आहियूं, पंहिंजी मस्ती में ख़ुशि आहियूं, सुबुह जो दोलो खणी निकिरूं था,
पंहिंजो वञूं था जीअं राज ऐं बचा असां उन्हनि सां ख़ुशि लॻा पिया आहियूं पंहिंजो गंज खणी अची पंहिंजो सुकून था कयूं सुता पिया आहियूं गवर्नमेंट सां असां कहिड़ो मुतालबा या गवर्नमेंट असांखे छा ॾिनो आहे गवर्नमेंट असां कुझु न ॾिनो न को हुननि में असांखे को आसरो ई आहे नाज़रीन सिंध समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि मंझि आयल पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि मंझि आयल फ़क़ीरनि पारां पिर आरब शाह ते चादर चाढ़ी आहे उन हवाले सां हितां जा ॾिसो सवन जे तइदाद में शहरी गॾु थिया आहिनि उन खां अलावा फ़क़ीरनि पारां डांस कंदा दोइल शनाइनि ते रक़्स कयो पियो वञे हिन वक़्तु जेको आहे चादर चाढ़ण खां पोइ सवन जे तइदाद में हिते जा इलाइक़े वासी हिते जा जेके शहर जा वासी हिननि सां गॾु जेके दोइल शरनायूं ऐं उन्हनि ते रक़्स करे रहिया आहिनि उन खां अलावा जेके पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल फ़क़ीर उहो पिणु रक़्स करे रहिया आहिनि वक़्तु असां गॾु जेको नओं देर जो फ़क़ीर मौजूदु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल था करियो त हुनजो छा चवणु आहे हिते कीअं पहुता आहिनि छाजे करे आया आहिनि नालो छा आहे तव्हांजो अबशा फ़क़ीर किथां खां आया आहियो तव्हां नओं दर्जे खां कीअं भला छाजे करे तव्हां सभु हिते पिण आरब शाह बुखारी ते अॼु चादर चाढ़ण आहे उनजो मेन मक़सदु छा आहे बसि चादर चाहींदा आहियूं ख़ुशी कंदा आहियूं बुखारी ते ईंदा आहियूं ज़ात कंदा आहियूं दुआऊं वुआऊं घुरंदा आहियूं पीरनि फ़क़ीरनि जी दुआऊं घुरंदा आहियूं बचनि वारनि जी दुआऊं घुरंदा आहियूं उन्हनि खे लास ईअं वधाए करे जंहिंजे सदिके मथां खाऊं बि था ऐं दरगाहनि जी ड्यूटी बि ॾियूं था पिया अक्सर इहो ॿुधो हूंदो आहे त फ़क़ीरनि जूं जेके दुआऊं लॻंदियूं आहिनि तव्हां छा था सम्झो की इहे हिकिड़ा मिसाल हूंदा आहिनि इनजी या दुआ लॻंदी आहे या पिट लॻंदा आहिनि इहा छा हक़ीक़त आहे जी जी इहा हक़ीक़त अॼु जेका हीअ पिण आरब शाह बुखारी ते चादर चाढ़ी पई वञे इहो कॾहिं खां इहो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके फ़क़ीर मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अची छाजे करे भला इहे चादर चाढ़ींदा आहिनि साईं हीअ आरब शाह बुखारी खे त तक़रीबन 200 साल खनि थी विया आहिनि 120 साल जी हिस्ट्री त असां वटि आहे ॾाढो असांजो नबी बख़्श ख़ान हूंदो उन खां पोइ असांजो चाचो हूंदो रईस जुड़ियो ख़ान हाणे रईस जुड़े ख़ान पार्टीशन खां फोर्ट थियो आहे पार्टीशन में उन खां अॻु में असांजो ॾाढो जेको नबी बख़्श हो उहो उन खां अलाए घणो वक़्तु अॻु में फोर्ट थियो आहे उन खां पोइ असांजो भाउ हूंदो ग़ुलाम अली ख़ान सौट हूंदो फज़ल मोहम्मद उहे संभालींदा उन्हनि खां पोइ वरी मुंहिंजो भाइटियो बशीर अहमद हो उहो संभालींदो हींअर अलाह साईं हयाती ॾे छोकिरनि खे महबूब हुसैन आहे शाह बख़्श आहे ऐं मुतौली आहियां पीरसन आहियां ऐं इहे संभालीनि था दरगाह खे ऐं फ़क़ीरनि जो क़दीमी जेको आहे सो हितां इहा चादर जी रस्म थींदी आहे वॾा फ़क़ीर थी गुज़रिया पहिरीं पहिरीं त जादू फ़क़ीर हो उहो असां कोन ॾिठो असां ॾिठो हसीना हजाणी हसीना फ़क़ीर हो मारियूं फ़क़ीर हो उन खां पोइ सुनी फ़क़ीर हो सबिया फ़क़ीर हो मोरा फ़क़ीर हो इहे फ़क़ीर वीचारा सदाई आरब शाह बुखारी जी ड्यूटी सोनी फ़क़ीर जेको हो उहो चवंदो हो त मुंहिंजी शादी बि इहा आरब शाह बुखारी त मुंहिंजी ग़मी बि आरब शाह बुखारी त मुंहिंजो जेको अलाह ताला सोभ जेको आहे सो मुंहिंजो उहो आहे बसि त उन खे जेको रुतबो मिलियो सो आउं सम्झां थो कंहिं ख़ुशि नसीब माण्हू खे रुतबो मिले हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे सौट में असांजूं घरवारी भेणूं भेणूं करे छॾींदियूं हुयूं सो हिकिड़े ॾींहुं चई त भेणीअ खे चइजो मुंहिंजे नाले त जेकॾहिं आउं मरां त मूंखे बुखारी में रखे त आउं ॿिए ॾींहुं फिरी आयोसांसि त मूं चयोमांसि अञा उहो फलाणो छोकिरो वेठो आहे उनखे कोन परणाईंदे जा हुनखे कोन परणाईंदे त खिली मूंखे चई भेण न मूं ईअं ॻाल्हि कई ख़ुदा जी जोड़ जो फ़क़ीर जा पूरा ॾींहं थी विया हीअ आउं दौड़ी ईंदो आहियां भाई त इहो आउं माण्हू आहियां जेको हिननि खे गुसल ॾियारींदो आहियां जनाज़ो पढ़ाईंदो आहियां कब्रिस्तान ते आउं वेंदो आहियां पोइ माण्हू घणा नचाईंदा आहिनि हलंदा कोन्हनि पर आउं उन्हनि खे वठी वेंदो आहियां हिते बि गुसल ॾियारींदो आहियां हिते बि आउं ॿियो गुसल वारो टियों कोई जो नौकर हूंदो आहे ॿिया माण्हू को फ़क़ीर जीअं लेडीज़ में मर्द माण्हू गुज़ारे वञे
त मायूं अलॻि हूंदियूं न, त हिननि में बि ईअं आहे। हिननि में जेके फ़क़ीर गुज़ारे वियो त हीअ हिकिड़े पासे रोईंदियूं पिटींदियूं, माना अंदरे पासे मर्द माण्हू खां परे। पोइ उन जो बि जनाज़ो मर्द माण्हू खणंदा, गुसल ॾींदा, सभु ॻाल्हियूं कंदा। पोइ सोनी फ़क़ीर खे वीचारो गुज़ारे वियो त मूंखे हिननि चयो असांजो मुक़ाम त आहे ताजधणी, हाणे फ़क़ीर ई वसियत कई तव्हांखे, हाणे जेका तव्हांजी मर्ज़ी। त मूं चयो भई आऊं छोकिरनि सां सलाह करियां, पुछां, छो त अॻे हिते अहिड़ो को मिसाल 200 साल में थियो कोन्हे। पोइ मूं पुछियो, मुंहिंजो भाई चयो महबूब हुसैन हो DSP उन खां, शाह बख़्श खां पुछियमि, नज़ीर अहमद खां पुछियमि, हुननि चयो चाचा को हर्ज कोन्हे, तव्हां भले इजाज़त ॾियो। पोइ मूं पाण बि क़बर पथरील ज़मीन हुई, अॼु उहो फ़क़ीर उते मदफ़न आहे, उन क़बर खोटाए उनखे जनाज़ो असां उनजो पूरायो। पोइ मूं दिलि में सोचियो, मूं चयो हिन खे सॾु जेको हो सो हुतां जो हो, असांजो महज़ हिकिड़ो बहानो हो। सॾु छो त हू आशिक़ो न, फिदा हो। 5 रुपया आया तॾहिं बि उते जे, 1000 रुपया आया तॾहिं बि उते जे, लख रुपया आया तॾहिं बि उते। हिकिड़े ॾींहुं मूंसां ॻाल्हि कई, ज़िक्र कई, चई भेण इहा ॻाल्हि ॿुध, मेलो साईं जो अचण वारो मूं वटि पैसो हो कोन। त मूं चई न माण्हू थी सिज लथ जो पंहिंजे खट ते, मुंहिंजो बाबा हाणे तुंहिंजो मेलो आयो आहे, मूं वटि पैसो बि कोन्हे, पाण आउं छा करियां, ॾाढो मुंधल आहियां। ईअं करे करे राति जो इन ई सिलसिले में मूंखे निंड अची वई। सुबुह जो उथां त मुंहिंजे खट ते पैसा पिया आहिनि। मुंहिंजो भाउ, मुंहिंजा ॿार पिया बुखारी, त तो मूंखे मुंहिंजी मुश्किल सॼी हल करे छॾी। मूं उहो ई मेलो धाम धूम सां साईं जो करायो, सोनी फ़क़ीर कराईंदो, उन खां पोइ हाणे असीं पाण कराईंदा आहियूं। मुंहिंजा भाई गॾु भला ॿियूं कहिड़ियूं तकरीबूं अचनि, सिर्फ़ु ई खदड़ा फ़क़ीर चादर चाढ़ींदा आहिनि या ॿिया माण्हू बि मेलो जी? आम माण्हू मेलो लॻंदो आहे, सॼी राति ॻाइणु हलंदो, न्याज़ नगर थींदो, सुबुह ताईं फजर ताईं उन्हनि जा नाश्ता, उन्हनि जी चांहि, फजर जो, पोइ सभु फजर जो सुबुह जो सभु को हली वञे पंहिंजे घर। घणनि ॾींहंनि ताईं हूंदो आहे? हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़ी राति, अॼोकी राति, सुबुह जो बसि, सुबुह जो सभु को पंहिंजे साईं हलियो वञे। अॼु जेको हिन मड़ी ते वेठा आहियूं ऐं हिते जेको फ़क़ीरनि पारां पिण आरिफ़ शाह बुखारी ते चादर चाढ़ी पई वञे, तव्हां की था सम्झो इहो कॾहिं खां सिलसिलो हलंदड़ आहे? छा इन ते सिर्फ़ु जेके ही मड़ी वारा फ़क़ीर इहे चादरूं चाढ़ींदा आहिनि या आम माण्हुनि जी शिरकत थींदी आहे? साईं, हिन दरगाह ते सैयद आरिफ़ शाह बुखारी जी ते पूरे सिंध खां अक़ीदतमंद ईंदा आहिनि। पूरो सालनि जा साल जेको आहे हिते ईंदा आहिनि। ऐं हिते इमाम बारगाह बि आहे, ऐं उन जा बि जेके पंजतन पाक जा जेके हुबदार आहिनि उहे बि। ऐं हीउ सिलसिलो जेको आहे 250-300 साल खां जेको आहे न इहो हलंदो अचे पियो। जेको असां वटि जेका हिस्ट्री आहे असांजे वॾनि जी तव्हांखे हींअर ॿुधायो आहे, सो पूरे पाकिस्तान खां हिन मेले में ख़ासि तौर ते जेके फ़क़ीर आहिनि, प्रोफेशनल न, ही जेके प्योरली जेके फ़क़ीर आहिनि खदड़ा मड़ी जे हवाले सां, इहे मुख़्तलिफ़ पूरे पाकिस्तान में सिंध, हैदराबाद, पंहिंजो कराची, लाहौर, पंजाब, बलोचिस्तान, फ्रंटियर, उतां जा जेके अथोराइज़ जेके जिन जूं मड़ियूं आहिनि, जेके पुश्त दर पुश्त जेके हलंदा पिया अचनि, हिते बि तव्हां ॾिसो सिर्फ़ु उहे ई फ़क़ीर हूंदा जेके मतिलबु पाक हिन जो प्रोफेशन जेको आहे उन जे लाग जे ख़ुशी गमी में ही जेके शिरकत कंदा आहिनि। ऐं हिननि सां हिन जी मोहबत जो अक़ीदत सैयद आरिफ़ शाह बुखारी सां तक़रीबन 100 साल जो जेको आहे असांखे बि आहे, इहा हिस्ट्री आहे। त 100 साल खां ही खदड़ा फ़क़ीर जेके बि आहिनि पूरे सिंध मां, ख़ासि तौर हिन दफ़ा त तव्हांखे ॿुधी इहो हैरत बि थींदी त इंडिया मां बि जेके आहिनि उहे बि फ़क़ीर आया आहिनि। शायदि हितां इंडिया जो बॉर्डर नज़दीक लॻे थो, सो ही क़दीमी इमाम बारगाह आहे। ऐं इहा असांजे वॾनि जी बाबा अजदाद जी जेको आहे ही पंहिंजो ज़ाती प्रॉपर्टी आहे।
ऐं बुज़ुर्ग जे हिते पंहिंजो मुतफ़न थिया सखी सैयद आरिफ शाह बुखारी ऐं इहो सिलसिलो पंहिंजो नस्ल दर नस्ल इहो मुंतक़िल थींदो पियो अचे असांजे वॾनि खां वठी ऐं हींअर इन खे पहिरीं मुंहिंजो नंढो भाउ बशीर अहमद महरूम संभालींदो हाणे जेको आहे शाहबख्श संभाले पियो असांजो फूफी जो पुटु आहे ऐं महबूब साहबु आहे महबूब हुसैन लुंड इहे सभु गॾिजी करे जेको आहे न हींअर जेको इन इमाम बारगाह खे ऐं दरगाह सैयद आरिफ शाह जी बुखारी खे संभालींदा आहियूं ज़ाइरीन सॼो साल जो सिलसिलो हिन में पंहिंजो ईंदो रहंदो आहे अक़ीदत सां ऐं हर 14 महीने जी 14 ते पोइ हिन जा जेके अक़ीदतमंद आहिनि पंहिंजे लेवल ते उहे पंहिंजो आरफ़ानो कलाम या महफ़िल जेका बि थींदी आहे पंहिंजे वसाइल जेके बि आहिनि उहो पंहिंजो पाण में उहो कंदा रहंदा आहिनि। नाज़रीन हर क़ौम जूं जीअं रीतूं रस्मूं पंहिंजियूं हूंदियूं आहिनि अहिड़े हिसाब सां फ़क़ीरनि उन खां पोइ ही पंहिंजनि गुरुनि जे हवाले हूंदा आहिनि उन गुरुनि खे ही पंहिंजो माउ बि सम्झंदा आहिनि ही पंहिंजो पीउ बि सम्झंदा आहिनि ऐं ही पंहिंजो हिननि जी रहणी करणी बिल्कुलु सभिनी खां अलॻि आहे उन खां पोइ जेको अॼोको जेको मेलो आहे उन में सभिनी गॾिजी करे जेका शिरकत कई आहे ऐं हिन वक़्तु जेको मड़ी ते मौजूदु जेके सभई वेठल आहिनि ईअं सम्झ त ही महिमान नवाज़ी वारी कार वेठल आहिनि जीअं ॿियनि माण्हुनि वटि महिमान ईंदा आहिनि ॿियनि माण्हुनि वटि जेके अहिड़ा महिमान अची तरसंदा आहिनि त हिननि में मोहबत हूंदी आहे त हिननि में बि साॻी इहा मोहबत आहे ही पाण में कचहरियूं कनि पिया ऐं पाण में हिक ॿिए में ॾुख सुख इहे जेके रहनि पिया उन खां अलावा के बि अहिड़ा प्रोग्राम थियनि था उहे गॾिजी करे जेको ही पंहिंजा हिननि जा गुरू आहिनि उहो गुरू ईअं सम्झो त चेलनि जे पोयां करे हली जेको कमु कंदा आहिनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी सां गॾु एजाज़ भट्टी नज़ीर पंवर सिंध टीवी न्यूज़ में पुखास।